बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज जेका ही असां रैली कढी वई आहे उहा हुज़ूर अलैहिस्सलाम जे इश्क़ ऐं मुहब्बत जे लाइ फ़नास में जेका हुज़ूर अलैहिस्सलाम जा खाका ठाहिया विया आहिनि उन्हनि यहूदियुनि नसारनि खे असां ॿुधाइणु चाहियूं था। अॼु फनेक्शन लीग जे प्लेटफॉर्म ते ॾहरकी खां मीरपुर खेंजू में जेके असां रैलियूं कढियूं आहिनि इश्क़ मुस्तफ़ा जो सबूत ॾिनो आहे। जेकॾहिं हू इहे खाका ख़तमु न कंदो, डिलीट न कंदो त इंशाअल्लाह ताला असां उनजे शहर में वञी करे उन सां जंग करण लाइ तयारु आहियूं। अॼु जेका रैली ही नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ्रांस जे अंदरि जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जे बारे में खाका पेश कया विया ऐं उन जी हिमायत फ्रांस जे सदर कई, उन ते लानत विझण लाइ रैली कढी वई। ऐं उन खां अलावा असां इहो पैगाम ॾिनोसीं त आशिक़ रसूल अञण ताईं ज़िंदा आहिनि, मुसलमान अञण ताईं ज़िंदा आहिनि, पाकिस्तान मुस्लिम लीग फनेशनल जा दोस्त अञण ज़िंदा आहिनि। एहतजाज उन हिसाब सां हुयो त नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में कुछ फ्रांसी सदर जेको फ्रांसी शख़्स उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जे में गुस्ताखी कई आहे, जंहिं ते ही पूरी हुर जमायत ऐं उनजा लाॻेपियल वर्कर पीर साईं जा फॉलोअर्स आहे रोड ते निकिता आहिनि। असां पाकिस्तान गवर्नमेंट खे अपील कयूं था त ख़ुदा इन्हनि खे जेके इन्हनि जा सफ़ीर वेठा आहिनि ओवरऑल जेके फ्रांस में जेके पाकिस्तान जा सफ़ीर आहिनि या पाकिस्तान में जेके फ्रांस जा सफ़ीर आहिनि उन्हनि ते बाइकाट कयो वञे। उन्हनि जेके ब्रांडेड चीज़ां पाकिस्तान में इस्तेमालु थियनि थियूं उन्हनि खे बाइकाट कयो वञे। ऐं उनजी ॿी सूरत में न थी मुसलमान जे दिलि मजरू थी आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी थी आहे। ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं हे पंहिंजो बाद न आयो त इंशाअल्लाह ही और जमायत पूरे रोडनि ते ईंदी आहे। इंशाअल्लाह जेकॾहिं फ्रांस वञणो पियो त फ्रांस में घुटा ॾी उनखे मारी दी। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील कयूं था जीअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई आहे उन सां जेको बि सदर आहे उन सां जेके कारोबार आहिनि उहे ख़तमु कया विया आहिनि। ऐं असां पुरज़ोर अपील कयूं था वज़ीर आज़म इमरान ख़ान खे। शुक्रिया।